हिंदू बिरादरी पारां ॾियारी ॾिणु मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। सॼे मुल्क जीअं परियालो में भी हिंदू बिरादरी पारां रोशनियुनि जो त्योहार दीवाली ॾियारी मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। हिंदू बिरादरी पारां मंदरनि घरनि घिटियुनि में ॾिया ऐं फटाका ॿारे पंहिंजी ख़ुशीअ जो इज़हार कयो वियो, जॾहिं त परियालो जे हर मंदर में खे गुलनि जियां सजायो वियो। उन मौक़े ते हिंदू पंचायत जे अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिन ॾींहं ते पूरी दुनिया में रहंदड़ हिंदू बिरादरी श्री रामचंद्र जी अयोध्या नगरी ते वापसि अचण वारो जश्न यानी पंहिंजो मज़हबी त्योहार ॾियारी वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहिनि।